के अल्लाह करीम जो पाक कुरान करीम जी तिलावत करे बुधाए चो सुभान अल्लाह। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب المشرقين ورب المغربين فبأي آلاء ربكما تكذبان. مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان. فبأي آلاء ربكما تكذبان. يخرج منهما اللؤلؤ والمرجان. فبأي آلاء ربكما تكذبان. وله الجوار المنشآت في البحر كالأعلام. فبأي آلاء ربكما تكذبان. كل من عليها فان ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام. فبأي آلاء ربكما تكذبان. صدق الله العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين. चो सुभान अल्लाह। अल्लाह जे कुरान जी तिलावत वणी आहे। अल्हम्दुलिल्लाह रब जो मिठो कुरान ऐं मुर्शिद कामिल सामा हुजन त अल्हम्दुलिल्लाह इहो सोन ते सुहागो आहे। अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांजा भाग आहिनि जो अॼु असां तव्हां हिन दरबार ते रब जो कुरान मदीने वारे साईं जी सना ॿुधूं था ऐं पंहिंजे मुर्शिदनि कामिलनि जी ज़ियारत बि थी रही आहे। चओ सुभान अल्लाह। हाणे आउं नात जे लाइ साज़ादा साईं अबू तुराब करमी के गुजारिश कंदुसि त जे असां तव्हांखे नात रसूल मक़बूल ॿुधाए। चओ सुभान अल्लाह। जी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। जे जुद सो हाजे कर जे जुद सो हाजे कर रुख रोशन यार सदो मुनवर दोस्त सदो याद कयो हार हर याद कयो हार हर याद कयो हार रुख रोशन यार सदो मुनवर दोस्त
में जो से संभार घर घर अल्लाह से संभार घर घर यार सदो हम मुनवर दोस्त सदो जिन सो निर्मल जो प्यार दिले आई मोहन निर्मल जो प्यार दिले आई मोहन जियो जिया रे अल्लाह जियो जिया रे जियो जिया रे रुख रोशन या सदो मुनवर दोस्त सदो जिन सो है वाला वल्लैल चयो सुना दिल बरसाई कुरान अंदर वाला वल्लैल चयो दिल बरसाई कुरान अंदर सो आए जुल्म जिक्र अल्लाह सो आए जुल्म जिक्र रुख रोशन या ओ सुभान अल्लाह माशाअल्लाह हाणे नाज़ जे लाइ मोहम्मद सलीम करमी खे गुज़ारिश कनि था जे असां तव्हांखे नात ॿुधाए चओ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुर्शिद मातने वारा मुझा प्यारा मुर्शिद मातने वारा मुझा प्यारा सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह साई चादर वाला मुर्शिद प्यारा साई चादर वाला मुर्शिद प्यारा सदा वसई दरगाह तुझे सदा रही आबाद। हो आशिक असांजो इश्क असांजो कबूल पैशल ओ इश्क असांजो ओ इश्क असांजो कबूल पैशल ओ वारा राज मियारा बातली वारा ओ वारा थियन मियारा बातली वारा सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह सदा वसी आबाद मुर्शिद सदा वसई दरगाह। ओ किनड़ा को झड़ा ओ किनड़ा ओ किनड़ा को झड़ा सिक जा सफला मारा मातली वारा सदा बसे दरगाह तुझे सदा रहिया बाबा सदा बसे दरगाह तुझे सदा रहिया बाबा। हो तुझे दर्द सलीम दो ओ तुझे दर्द सलीम दो भागा
घुटन जा भलारा मातली वारा क्या भाग घुटन जा भलारा मातली वारा सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई सरगाह सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई सरगाह वो मुर्शिद मातली वारा मौजा प्यारा ओ साई चादर वारा मौजा प्यारा सदा रही आबाद मुर्शिद सदा वसई सरगाह। माशाअल्लाह हुई मेहमान सलीम भुट्टो साहब जिनके अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी निगाह था दिया केड़े भी कैटेगरी से उनका ताल्लुक हुजे पर अल्हम्दुलिल्लाह उनके दिल में अल्लाह के हबीब जी मोहब्बत होंदी आ चो सुभान अल्लाह। कई शायर फरमाए तो मोहब्बत जंजे मन में से मेरा कीन थियन अवल गई सजदो अल्लाह के पो खल्क जी खिदमत कन उहे कीन वली थियन जिन इश्क कयो अल्लाह सा। अल्हम्दुलिल्लाह मुझे मुर्शिदन जा जेके भी आस्थाना आन उते अल्हम्दुलिल्लाह सखा हली रही है नंगर हुजे अल्लाह जे रसूल जी मोहब्बत हुजे हर टाइम हर वक्त सखाई सखाए चो सुभान अल्लाह। हाणे आउं नाते रसूल मक़बूल जे लाइ गुज़ारिश कंदुसि साहिबज़ादा साईं हसन मोइनुद्दीन करमी नक्शबंदी के त असां तव्हांखे महबूब जी सना ॿुधाइनि चओ सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सब गजीश के मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैका या हो हिदायत आबाद रहंदी आबाद दिल बरसाई हो हिदायत आबाद रहंदी आबाद क़यामत ताईं ओ दिल बरसाई आहे जिंदा आबाद क़यामत ताईं ओ दिल बरसाई आहे जिंदा आबाद क़यामत ताईं वो मोहब्बत वारा ईंदा आहिनि चओ सुभान अल्लाह। वो मोहब्बत वारा ईंदा आहिनि नेमत बरकत वठंदा आहिनि मोहब्बत वारा ईंदा आहिनि नेमत बरकत वठंदा आहिनि हो दिल बर दर ते जेको आयो थियो दिल बर दर ते जेको आयो थियो शाद क़यामत ताईं हो हिदायत आबाद रहंदी आबाद क़यामत ताईं अल्लाह अल्लाह जी तवारा तवारा अल्लाह अल्लाह जी तवारा अल्लाह अल्लाह जी तवारा जारी हुआ जी होंगारा जारी हुआ जी होंगारा ओ दुश्मन बर्बाद चो सुभान अल्लाह ओ दुश्मन बर्बाद करनी आबाद क़यामत ताईं दुश्मन बर्बाद करनी आबाद क़यामत ताईं हो रोज़े झड़ीअ जो फेज़ बरकत सुणे महबूब इलाही जो फेज़ बरकत
मतली वारे जो फैज़ ऐं बरकत नज़र अचे थी लतीफ़ इनायत नज़र अचे थी लतीफ़ इनायत ओ कलंदर ऐं जो मिठो पीर कलंदर ऐं जो मिठो पीर आशाद क़यामत ताईं हिदायत आबाद रहंदी आबाद क़यामत ताईं दिल पर साईं आहे ज़िंदा आबाद क़यामत ताईं सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह इहा ई दुआ है त असां तव्हांजे मुर्शिदनि जा सभु आस्थाना आबाद ऐं आबाद चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह हाणे बयान वास्ते हज़रत अल्लामा व मौलाना साहिबजादा साईं करमी मीडिया जा चीफ ऑर्गेनाइज़र साहिबजादा साईं मामन ज़मा करमी नक्शबंदी की गुज़ारिश आहे त अचे असां तव्हांखे पंहिंजे बयान सां मुस्तफ़ीज़ करे चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह वला रसूल बअदह अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम मुंहिंजा दोस्तान गिरामी असां खुश नसीब आहियूं भागन ऐं बख़्तन वारा आहियूं जो अल्लाह असांखे सुनो दिलबर मुर्शिद अता फरमायो जंहिंजो दीदार असांजे गुनाहनि खे मिटाइण जो ज़रियो आहे जंहिंजी गुफ़्तार असांखे सिधी वाट ते हलाइण वारी आहे जंहिंजो कलम असांखे सुन्नत मुस्तफ़ा जो रंग लॻाइण वारो आहे जंहिंजी तक़रीर असांखे सुधारण जो ज़रियो आहे जंहिंजो ख़ुदि वजूद हिन उम्मत जे लाइ आले सुन्नत वारनि जे लाइ बास फ़ख्र आहे अल्लाह जा करम थिया जो अल्लाह असांखे अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो आहे अल्लाह जी अता है अल्लाह जी सखा है अल्लाह जी मेहरबानी आहे जो अल्लाह असांखे अहिड़ो मुर्शिदनि जो सरदार ख़ुदि मुर्शिदनि जो अॻवान अहिड़ो कामिल मुर्शिद तोखे मूंखे अता फरमायो आहे अॼु दिलबर जो दीदार करे दिल ठरे थिए कंहिंजी कंहिंजी दिल ठरी आहे तो मथे करे तो सुभान अल्लाह अॼु दिलबर जो दीदार आहे सोने दिलबर जो आस्थानो आहे आशिकनि जे लाइ ईद जो ॾिहाड़ो आहे कि न मिलियो मुर्शिद मणियादार बेड़ा पार थी विया ओ मिलियो मुर्शिद मणियादार बेड़ा पार थी विया ॾिसी दिलबर जी दरबार दीदार थी विया ॻाल्हायो नथा ॾिसी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी विया मिलियो मुर्शिद मणियादार दीदार थी विया ओ परे परे खां फ़क़ीर ॾिसण आया पांजो पीर आया हो न परे परे खां किराया भरे भाड़ा भरे पंहिंजा घर छॾे ते दिलबर दीदार जा आया हो न ओ परे परे खां फ़क़ीर ॾिसण आया पांजो पीर थियो साओ आसुदीर जिए जिए दिलबर पीर दिल चवे थी न ओ परे परे खां फ़क़ीर ॾिसण आया पांजो पीर थियो साओ आसुदीर जिए जिए दिलबर पीर थी वई बार गरीब करार थी विया मिलियो मुर्शिद मणियादार बेड़ा पार थी विया अल्लाह जे क़ुरान फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम उन ॾिहाड़े ते अल्लाह तबारक व तआला माण्हुनि खे उन्हनि जे अॻुवाननि जे ज़रिए अॻुवाननि सां सॾु कंदो कहिड़ा माण्हू कहिड़ा आहिनि जंहिंजो फलाणो अॻुवान कंहिंखे सॾु थींदो अचे रहमतपुर वारनि जो हुबदार कंहिंखे सॾु थींदो अचे कंबर वारनि जो हुबदार कंहिंखे सॾु थींदो अचे सजण साईं जो हुबदार इन्हनि आशिक़नि खे सॾु थींदो करमी किथे आयो अचो तव्हां दिलबर सां
हक़दार थियो हर माण्हू खे उनजे अॻुवाण सां सॼो वेंदो हबीब ने फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो कुझु माण्हू अहिड़ा हूंदा जंहिंजा अमाल दुनिया में अहिड़ा हुया जो जहन्नम जा ॿारनि थींदा जहन्नम जो उन्हनि खे ठिकाणो मिली वेंदो पोइ जॾहिं अल्लाह जे वलीअ खे अल्लाह ताला जन्नत जो हक़दार बणाईंदो वली सॻोरो जॾहिं जन्नत जो पासो ॾेई जहन्नम जे किनारे खां जन्नत ॾे वेंदो उहो माण्हू किनारे खां उन वली पंहिंजे मुर्शिद खे ॾिसई सुञाणे वठंदो त सॻड़ो कंदो ओ मुंहिंजा मुर्शिद ओ सुहिणा दिलबर साईं ओ मातली वारा हाथी पर मां तुंहिंजो मुरीद आहियां मां मातली बि ईंदो हुयसि दरबार हिदायताबाद बि अची तुंहिंजो दीदार कंदो हुयसि अल्लाह जो वली मोटंदो हज़रत अबू सईद खुदरी रिवायत करे तो हबीब ने फरमायो वली मोटंदो अल्लाह जी दरगाह में अर्ज़ कंदो रब्बना इख्वानुना कानू युसल्लून माना व यहज्जून माना व यसूमून माना ओ मौला हे असां जा भाई रहन जेके असां सां गॾु नमाज़ूं पढ़ंदा हा असां सां गॾु रोज़ा रखंदा हा असां सां गॾु इबादत कंदा हा असां जे आस्थाननि ते ईंदा आया हुन अॼो को ॾियारो असांजी गवाही वारो ॾियारो अल्लाह जो वली बरकाए इलाही में अर्ज़ कंदो मौला हे असांजा भाई रहन अल्लाह ताला फरमाईंदो ए मुंहिंजा दोस्त दुनिया में तो मूं रब खे राज़ी कयो ए दिलबर सुणा अॼु मां रब तोखे राज़ी थो कयां वञ जेके सुञाणी थो जेके ॼाणी थो उनखे पाण सां गॾु जन्नत ॾे वठी वञे पोइ ते सोचला मुंहिंजा कतला गुनहगार बि हूंदा पर वलीअनि जी शिफ़ात जे सदके सुहिणे दिलबर साईं जी शिफ़ात असांखे अल्लाह नसीब फरमाईंदो असां त भाॻनि वारा आहियूं असां त खुश नसीब आहियूं जो अल्लाह असांखे अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो दिल ठरे थी न दिलबर सुणे शान ॿुधी ओ मुर्शिद मातली वारा मुंहिंजा कामिल कुर्बन वारा तुंहिंजो शान वधायो मौला तुंहिंजा जग सजे जे तारा तव्हां जिथे वञो ज़िंदगी कुंज कुड़छ शहरनि में वञो या ॿारनि में वञो तव्हां वीडियो में ॾिठो हूंदो ओ झंगल में उठ था चारे तो फ़कीर तॾहिं बि अल्लाह अल्लाह जी तवार करे थो उते बि दिस्तार बदलंदसि इहो दिलबर संजो फेज़ आहे ओ मुर्शिद मातली वारा मुंहिंजा कामिल